अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त पत्थर दिल ड्रामे जी तेज़ीअ सां रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे। दोस्तों पत्थर दिल ड्रामे जे सेट ते सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पहुची चुका आहिनि, जिअं त ज़ुल्फ़कार बुर्दी, सैयद आसिफ शाह, सत्तार लाड उर्फ मज्जू, जानी जतोई, अहमद अली शेख, शाहजान खोसो, इम्तियाज़ सुहाग। दोस्तों हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग लाड़काने शहर में थी रही आहे। दोस्तों मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे ऐं राइटर केरु आहे। दोस्तों हिन ड्रामे जो राइटर आहे वज़ीर अली जमाली ऐं डायरेक्टर आहे शाहजान खोसो। दोस्तों ही ड्रामो KTN चैनल जे लाइ रिकॉर्डिंग थी रहियो आहे, तमामु जल्द KTN चैनल ते ही हलायो वेंदो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।